सेहत खाते जा मुलाज़िम जिते सॼी सिंध में रिस्क अलाउंस के ख़ात्मे के ख़िलाफ़ मुसलसल मुज़ाहरा कर रहा हैं, उते मलीर में मेमण ॻोठ में सरकारी अस्पताल जा जेके सेहत खाते जा मुलाज़िम उन्होंने मुज़ाहरो करे रैली कढी आहे। असांजो जेको मुतालबो आहे न सो रिस्क अलाउंस जो आहे। मुतालबा त इलाही घणा आहिनि, मतिलबु त की असांजी 40% सैलरी आहे, 40% सां असां मतिलबु 40% असांजो रिस्क अलाउंस कट जो तो असाई सैलरी घनी बती। हमारे पास इशू ये है कि हेल्थ अलाउंस हमारा बहाल किया जाए। महंगाई इतनी ज़्यादा होती जा रही है और हमें जो है ना सहूलतें कम से कम करते जा रहे हैं। बाकी सूबों में चल रहा है तो हमारे सूबे में क्यों बंद किया जा रहा है हेल्थ अलाउंस? डॉक्टर्स को बहुत ज़्यादा जो बीमारियां हैं और पैरामेडिक्स को उससे एक्सपोजर होता है, तो बेटर यही है कि रिस्क अलाउंस दिया जाए, क्योंकि महंगाई इतनी बढ़ गई है कि उसमें जो है ना गुजारा करना बहुत मुश्किल है। काफ़ी ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहिनि, उन्हनि जो बुनियादी जेके हक़ आहिनि रिस्क अलाउंस आहे ऐं ॿिया जेके असांजे जाइज़ मुतालबात आहिनि उन्हनि खे बाक़ाइदे तस्लीम कोन पियो वञे। जॾहिं त ॿियनि 3 सूबनि में उहे तमामु हेल्थ डिपार्टमेंट जे डॉक्टर ऐं पैरामेडिकलनि खे उहे हक़ूक़ हासिल आहिनि, सवाइ हिकु सिंध सूबो आहे जंहिंमें असांजे डॉक्टर ऐं पैरामेडिकल खे उहे हक़ हासिल कोन्हनि। 45,000 में मूंखे ॿुधायो छा उहो डॉक्टर पंहिंजो बिल भरींदो 10,000 रुपया बिजली जो, गैस जो बिल भरींदो, ॿारनि खे पढ़ाईंदो, छा त कंदो? ये 35,000 रुपया हुआ जेके असांखे रिस्क अलाउंस मिले पियो, जंहिंजे करे असांखे काफ़ी सपोर्ट मिले पई। ऐं कंहिं माण्हुनि जी तव्हां सैलरी सडनली 35,000 घटि करे छॾियो, उहो पंहिंजो सिस्टम कीअं मैनेज कंदो? सामी मेमण, KTN न्यूज़ मलीर।